सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। पाण सिंध जी तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि ते ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं। सिंधु माथिरी जी तहज़ीब, उन खां पोइ जेकी मुख़्तलिफ़ दौर आया, वैदिक दौर आयो या मुख़्तलिफ़ मुल्कनि तरफ़ां थियल अॻराई ऐं उन खां पोइ सदन कब्ज़े बाबति जेका सूरत हाल हुई उन खां तव्हांखे आगाह कंदा रहिया आहियूं। सिकंदर आज़म जे जेको आहे सो सिंध ते हमले बाबति बि तव्हांखे आगाह कयो आहे। सिंध में राय घराणे जेको निजो हितां जो असलूको घराणो हो ऐं धरती जा धणी हुआ, उन बाबति बि अव्हांखे मालूमात ॾिनी आहे। अॼु हिकिड़ो सिंध जी तारीख़ जो अहम बाब आहे, अहम दौर आहे, उहो आहे ब्रह्मण घराणे जी सिंध ते हुकूमत। उन बाबति ॻाल्हाईंदासीं। हाणे हिन में वीडियो में पंहिंजी जेका कोशिशि आहे तव्हांखे बुनियादी ॼाण फ़राहम कयूं ऐं ब्रह्मण घराणे ते मुख़्तलिफ़ वधीक व्लॉग्स कया वेंदा। उन में तफ़सीली हर जेका रुख ऐं पासो आहे इन घराणे जी हुकूमत दौरान उन ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल कई वेंदी ऐं तव्हांखे आगाह कयो वेंदो। अॼु रुगो सिर्फ़ु ब्रह्मण घराणे जी बुनियादी मालूमात तव्हांखे ॾियूं था त हिननि हुकूमत क़ाइमु कीअं कई ऐं पोइ वरी ख़तमु कीअं थी। हाणे सिंध में राय घराणे जी जेका बादशाहत हुई ख़तमु थियण खां पोइ ब्राह्मणनि जी हुकूमत शुरू थी। हाणे हिननि जी ब्राह्मण घराणे जी जेका हुकूमत सिंध ते आहे 642 ईस्वी खां 642 ईस्वीअ खां 712 ईस्वीअ ताईं रही। ब्राह्मण घराणे जे पहिरियों जेको राजा हुयो उहो चच हुयो। उन सिंध जे सरहदुनि खे मुस्तक़िम कयो हो। उन दौर में जॾहिं राजा चच सिंध ते हाकमियत शुरू कई, हाकुम बणियो त सिंध जे सरहदुनि में मौजूदा समूरो बलोचिस्तान हो, ईरान जा इलाइक़ा, चाबहार बंदरगाह हुयो, करमानी, इहे सभु शामिल हुया। अहिड़े नमूने हेॾां कश्मीर ताईं हुयो, हेॾां जेको आहे तव्हांजो कच्छ, भुज, काठियावाड़, राजस्थान, इहे इलाइक़ा माना सिंध जे सरहदुनि में शामिल हुया। हाणे तारीख़ुनि में लिखियलु आहे त राजा चच जॾहिं हुकूमत संभाली त हिन करमान में पंहिंजी सल्तनत ऐं दमश्क जे इस्लामी जेको ख़लीफ़ो हुयो उते अरबन जो कब्ज़ो थी चुको हो, इस्लामी ख़िलाफ़त में अची चुकी हुयो ईरान जो इलाइक़ो। त हुन ईरान ऐं सिंध जे सरहदुनि खे चिटो करण लाइ सरहदुनि ते, सिंध जी सरहद ते वण पोखराया। त माना करमान उन वक़्तु हुई जो इलाइक़ो जेको हो उते सिंध ऐं ईरान जी सरहद मिलंदी। पोइ हुन वण पोखराया त जीअं माना ॿाहिरां जेके आहिनि हमलियावर आहिनि या जेकी उतां जा ख़ुदि ईरानी हुक्मरान आहिनि उन्हनि खे ख़बर हुजे त हितां खां सिंध जी हद शुरू थी थिए। उन वक़्तु माना ईरान ते अरब वालार करे चुका, अरबन ईरान खे फ़तह करे वरितो। हाणे ब्राह्मण जेको घराणो आहे उहो अरबन जे सिंध ते हमले कब्ज़े खां अॻु हुक्मरान हुयो, हुकूमत कंदो हो। ऐं हिननि ब्राह्मण घराणे जे राजाउनि सिंध ते 80 साल हुकूमत कई। हिन वरी घराणे जा टे हिकिड़ा राजा मशहूरु रहिया आहिनि। टे राजा, चच पुट सिलाज चच जंहिं ब्राह्मण घराणे जी बादशाह जो बुनियादु विधो राय ख़ानदान जे बादशाहत खां पोइ। ॿियो हो चंदुर पुट सिलाज, उहो वरी हिन जो चच जो भाउ हुयो। ऐं ॿियो हो ॾाहर पुट चच, माना चच जो पुट ॾाहर। हाणे ब्राह्मण घराणे जो जेको बुनियादु विधो उहो चच विधो। जेको राय घराणे जो जेको आख़िरी बादशाह हुयो राय साहसी सानी, उन जो हिकिड़ो वज़ीर हूंदो हो राम राय, उन वटि मुंशी हो। पोइ हुन उते जेको आहे सो पंहिंजी क़ाबिलियत सबबु, पंहिंजी होशियारी ऐं जेको आहे सो पंहिंजे बादशाह सां वफ़ादारी सबबु तकड़ी तरक़ी करे बादशाह जे वञी वेझो पहुतो। ऐं पोइ हुन जे ॼण ख़ानदान जो हिकिड़ो भाती बि बणिजी वियो। ऐं राय साहसी सानीअ जी राणी हूंदी हुई सूंह देवी। सूंह देवी हूंदी हुई। जॾहिं राय साहसी जी वफ़ात थी त हुन
चच जेको आहे राणी सूहंतीअ सां शादी कई ऐं अहिड़ी तरह हू बादशाह बणियो। सन सिंध जो तख़्त गाह हिन हथु कयो, राय घराणे खां ब्राह्मण घराणे ॾांहुं हुकूमत मुंतक़िल थी। हाणे चच जे जेको आहे सो इन सॼे अमल पोयां छा हुयो, पाण अॼु त उन ते त कोन था ॻाल्हायूं त हुन ग़लति कयो सही कयो, बराबरि जेको हो सो हुकूमतूं इहे तब्दील थींदियूं हुयूं। वज़ीर हूंदा हुआ, पोइ वरी जेको आहे सो वज़ीर आज़म बणिजी वेंदा हुआ, वज़ीर आज़म बादशाह ताईं वञी पहुचंदा हुआ, पोइ उन्हनि जा पेर बि कढंदा हुआ या वरी उन्हनि जो जेको आहे सो हिमायत हासिलु करे उन्हनि खां पोइ वरी उन्हनि जा जानशीन बणिबा हुया। त अहिड़े नमूने चच जेको आहे सो पंहिंजी क़ाबिलियत सबबि ऐं राय साहसी जी राणी सूहं देवी सां शादीअ सबबि सिंध जो हाकुम बणिजी वियो। ऐं हिन ब्राह्मण हुयो त इन करे हिन ब्राह्मण जेको आहे धर्म या ब्राह्मणनि खे ज़ोर वठायो ऐं उन्हनि जो धर्म जेको हुयो उनखे ज़ोर वठायो। चच सिंध ते 40 साल हुकूमत कई। खांसि पोइ वरी संदसि भाउ हुयो चंद्र गादीअ ते वेठो, जंहिं वरी 8 साल हुकमरानी कई। हाणे ब्राह्मण घराणे जो जेको आख़िरी बादशाह हुयो उहो हुयो राजा ॾाहर। हाणे राजा ॾाहर जेको चच जो पुटु हो, उन सिंध ते 12 वरे हुकूमत कई। हाणे राजा ॾाहर खां पोइ सिंध ते अरबन जी हुकूमत थी। उन खां अॻु सिंध ते अरबन जूं काहूं जारी हुयूं, हमला जारी हुया। किन हमलनि में हू नाकाम थी मोटी विया। वरी हुननि ताक़त गॾु करे वधीक फ़ौजूं वठी सिंध ते हमलो कयो ऐं 3 काह जंहिंजी जेका 3 आहे बहरहाल आख़िर जंहिंखे काह चइजे उनजी अॻुवाणी मोहम्मद बिन क़ासिम कई ऐं उन सिंध ते माना कब्ज़ो करे वरितो। सिंध ते माना हिन सिंध फ़तेह करे वरिती। ऐं इन जंग में राजा जेको आहे सो ॾाहर जेको हुयो उहो वतन तां वारजी वियो। ऐं ही माना इहो ब्राह्मण घराणे जो राय ख़ानदान जे ख़ात्मे खां पोइ जेको ब्राह्मण दौर शुरू थियो उनजो ही आख़िरी हाकिम हुयो। हाणे राजा ॾाहर जे दौर में सिंध जी कहिड़ी सूरत हुई सियासी, इक़्तिसादी, समाजी तौर ते। हाणे कुझु तारीख़दारनि जी राय आहे त उन दौर में 2 जेके मज़हब हुया उनजे पोइलॻनि में छिकताण मौजूदु हुई। हिकिड़ो आहे ॿुध धर्म जा पोइलॻ, ॿिया हिंदू धर्म जा पोइलॻ। हाणे राय घराणो जेको हुयो उहे वरी इहे राय ख़ानदान जेके बादशाह थी गुज़रिया उहे हुया इन जा ॿुध धर्म जा पोइलॻ। जॾहिं त ब्राह्मण घराणो जेको जो हुकमरान थियो उहे वरी जेके हुया हिंदू धर्म जा पोइलॻ हुया। इन करे इन ॿिनि जेका मज़हबनि जा जेके पोइलॻ हुया उन्हनि जे विच में छिकताण पैदा थी। ऐं ॿुधायो वञे थो त राजा ॾाहर जे दौर में इहे जेके इख़्तिलाफ़ हुया, छिकताण हुयो, पंहिंजे उरूज ते पहुची चुकी हुई। हाणे जॾहिं अंदरूनी तज़ाद उभरंदा आहिनि ऐं क़ौमुनि जे विच में अंदरूनी छिकताण पंहिंजो पाण में पैदा थींदी आहे मुख़्तलिफ़ सबबनि जे करे, उहा क़ौमुनि जे इतिहाद खे शीहो रसाईंदी आहे, उन्हनि खे कमज़ोर कंदी आहे। त हिते बि इहा ई सूरत हाल बीठी त जेको ब्राह्मण घराणो हुयो उन जे दौर में हाणे सिंध ख़ुशहाल हुई न हुई, सिंध खे वधीक मुस्तक़िम कयो वियो न कयो वियो उहो अलॻि बहस आहे। पर हिन में हिकु जेको हुयो मनफ़ी पासो इहो हो त ब्राह्मणनि ऐं ॿुध धर्म जे पोइलॻनि में छिकताण पैदा थी, जंहिं सिंध जे शिराज़ खे, जंहिं सिंध जे इतिहाद खे तबाह करे छॾियो ऐं सिंध जेको आहे सो पंहिंजी आज़ादी ख़ुदि मुख़्तियारी विञाए वेठी। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदो।